श्री श्री रविशंकर महाराज आहिनि, आर्ट ऑफ लिविंग वारा, उन्हनि खां कंहिं सवाल पुछो त उन भक्त ॾाढो सुंदर भाव लिखियो। उन चयो, गुरु जी मेरा मन करता है कि मैं हर पल आपके आश्रम में बैठा रहूं। मां सॼो ॾींहुं तव्हांजे आश्रम में वेठो हुजां, बसि सेवा कयां, भक्ति कयां। इहो भाव पढ़ी करे उन्हनि खे, उन्हनि जे चेहरे ते मुस्कुराहट आई तो उन्होंने हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। पहिरों तो उन्होंने चयो, हाँ भाई आ जाओ, किसने रोका है। पर उन्होंने एॾी सुंदर ॻाल्हि चई, ये आस्थान हिकिड़ा पेट्रोल पंप तो। चओ हरे राम। असांजे जीवन जी गाॾी में लॻे न कि भाई हाणे पेट्रोल ख़त्म थी वियो आहे। हाँ, चुपचाप संतन जे दर ते हली वञो, वञी करे पंहिंजी टंकी फुल कराए अचो। वरी गाॾी खे डुकायो, वरी लॻे अरे मज़ो नथो अचे भाई, बुरा वीचार अचनि, वरी कुछ लगे चिंता ते, टेंशन ते, वरी संतन वटि पंहिंजी गाॾी खणी वञो, उहे भक्ति सां तव्हांजी गाॾी वरी फुल करे छॾे। पंहिंजे शुभ वीचारनि सां, पंहिंजे भक्ति जे प्रताप सां वरी उहे तव्हांखे हरो भरो करे छॾींदा भाई। चओ हरे राम। ऐं ई वाकई सच्चा चमत्कार